साम्हूं ॿिया बि जेके साथारी आहिनि उन्हनि जा चेयरमैन टाउन वारा ॿिया सभु मौजूदु हुया। उते उन्हनि हमलो करायो, गाॾियूं। असां ॾिसो, जनाज़े नमाज़ में को माण्हू जलसे में न ईंदो आहे, कोई झेड़े में न ईंदो आहे, जनाज़े नमाज़ में ईंदो आहे। पोइ असांजो दोस्त जानशेर साहिब जी गाॾी पुठियां अचे, मीडिया जी टीम हुन में वेठी, उनखे रोके, पोइ उनखे झोरे छॾियो, टोड़े छॾियो, मूं ते पथराव कयो, फायरिंग कई, सभु कुझु कयो हिननि। मां जेकॾहिं उन्हनि पंहिंजी गाॾीअ मां निकिरां था त मां सम्झां थो त इहो वॾे प्लान तहत, मां इहो घटि ॻाल्हि न आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, इहो वॾो प्लान तहत जेकॾहिं मां हुन ॾींहुं गाॾी में मुंहिंजी बुलेट प्रूफ गाॾी हुई, मां ॿाहिरि निकिरां त इहो मूंखे फायरिंग कराइनि ऐं चवनि हा त असांजी हमलो थी वियो। इहो मुर्तज़ा भुट्टो वांगुरु को मुंहिंजे इहो वॾी प्लानिंग हुई, बिलावल हाउस में ठही या CM हाउस में ठही। छा ते मुंहिंजी ज़बान बंदि कराइणु चाहिनि था। इहे चाहिनि था त मां न ॻाल्हायां थर जे बारे में, चाहिनि था त मां न ॻाल्हायां एड्स जे बारे में, चाहिनि था त मां न ॻाल्हायां सिंधी इशूज़ जे बारे में, चाहिनि था त मां आम सिंधी माण्हू जी ॻाल्हि न कयां। हली मां ज़बान बंदि, पर मुंहिंजी ज़बान बंदि न करे सघंदा। इन करे अॼु असां पोइ वञी केस बि असां ते थियो, मां वञी केस दाख़िल करायो त कोर्ट जे थ्रू मुंहिंजो केस दाख़िल थियो। वरी कुंडरी पुलिस हुनखे हिननि खे आजो करार ॾेई छॾियो। कीअं पाण साम्हूं CDR कढाए हिननि जूं CDR कढाइनि। SP मिनिस्टर साहिबु उन चौक ते मिलंदो, अला वाले चौक ते तव्हांखे मिलंदो। मां सम्झां थो त वरी हिननि खे कुंडरी पुलिस में ज़ुल्म लॻो पियो आहे। हींअर मां उहो शर जेको वीचारो थाणे में मारे छॾियो, शादी पली वारो शर, जी कांबू खान शर जा रस्ते में माण्हू मिलिया, उहो चवनि था त असांजो माण्हू कुंडरी पुलिस मारे लटकाए छॾियो, हफ़्तो में तशदुद करे, इंसाफ़ न मिलियो। ॿियो